मुरीद के वाक़े ते मुफ्ती हक़ुन नबी सिकंदरी जो मौक़ुफ़ तव्हांजे साम्हूं रखिजे थो। ज़रूरु ॿुधंदा, वीडियो पूरी ॿुधंदा ऐं सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, पंहिंजी राय कमेंट ज़रूरु कजो। अॼु मूंसां ॻाल्हाए अबा हे मुल्क पाकिस्तान कंहिं ठाहियो? चओ अहले सुन्नत व जमात ठाहियो आहे। ॻाल्हाए कंहिं ठाहियो? ॻाल्हाए अहले सुन्नत व जमात ठाहियो। अॼु बि बदमज़हबनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त असां पाकिस्तान जी पेब ठहण कोन ॾींदासूं, असां पाकिस्तान जे इन ठहण वारे गुनाह में शरीक कोन हुयासूं। अहले सुन्नत व जमात हिन पाकिस्तान खे ठाहिण लाइ रत ॾिनी। अहले सुन्नत व जमात पंहिंजूं गर्दनूं कटरायूं। ख़ुदा जो कसम आहे, अल्लामा किफ़ायत अली काफ़ी, हज़रत अल्लामा फज़ले हक़ खैर आबादी, हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान फादिले बरेलवी, असांजे उस्तादनि जो उस्ताद हज़रत मुफ्ती मोहम्मद साहिब दाद खान जमाली, हज़रत सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह रहमतुल्लाह तआला अलैह। अबा ये सब केर हा? जो अहले सुन्नत व जमात जा इमाम हा, अहले सुन्नत व जमात जा पेशवा हा। पर हैफ़ हिन मुल्क जी जमहूरियत ते, हैफ़ हिन मुल्क जे माण्हुनि ते जेके अॼु अहले सुन्नत व जमात जो रत पिया वहाइनि ऐं अहले सुन्नत व जमात जो क़त्ल आम पिया कनि। इन्हनि खे मां चवां थो, तव्हांजी जमहूरियत जा टुकर थी वेंदा, तव्हांजे हुकूमतुनि जा टुकर थी वेंदा, तव्हां ख़त्म थी वेंदव। तव्हांखे कुती बि सलाम कोन कंदी। अहले सुन्नत कल्ह बि हुई, अॼु बि आहे, क़यामत ताईं अहले सुन्नत जो बोलबाला रहंदो। अॼु पंजाब में तव्हांखे ख़बर आहे, हफ़्ते खां मथे वक़्तु थी वियो आहे, 800 खां वधीक अहले सुन्नत जा कारकुन पंजाब जी हुकूमत गोलियूं हणी मारे छॾिया। न को टीवी ते ख़बर हुआ, न को अख़बारनि में ख़बर हुआ। विकाऊ सहाफ़ी, विकाऊ सियासतदान, विकाऊ माण्हू, ख़ुदा पाक जो कसम आहे, का दाद फरियाद कोन्हे कंहिंजे लाइ। उहा अहले सुन्नत जे चौकनि ते पंहिंजूं गर्दनूं कटरायूं। 30,000 खां वधीक तो सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जा हुर्र रुगो शहीद थिया हा। 30,000 खां वधीक त फाही चढ़िया हा। ऐं जेके जेलनि में कैद हा, उन्हनि जो अंगु ई कोन्हे, गानेटो ई कोन्हे। इहे सभु केर हा? इहे या रसूल अल्लाह चवण वारा अहले सुन्नत व जमात वारा हुया। उन्हनि रत ॾिनो, तॾहिं ही पाकिस्तान ठहियो आहे। ऐं अॼु उन ई अहले सुन्नत जूं मस्जिदियूं बंदि पिया कनि। अॼु उन अहले सुन्नत व जमात जे मदरसनि खे ताला पिया हणनि। अॼु उन अहले सुन्नत व जमात खे गद्दार करण जी कोशिश पिया कनि। असां इहो चिट्टो चऊं था, ख़ुदा पाक जो कसम आहे, हे असांजूं दस्तारूं, हे असांजा अच्छा वॻा, हे असांजी इज़त, हीअ असांजी सिहत, ही असांजा माण्हू जेके हथ चुमनि था, ही जेके हज़ारे माण्हू असांखे मञनि था। ख़ुदा पाक जो कसम आहे, असां कंहिं बि शइ जी परवाह कोन कंदासीं। असांखे अक़ीदो प्यारो आहे, असांखे या रसूल अल्लाह चवण वारा प्यारा। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखो। इहे हरकतूं बंदि कयो। पंहिंजो गंजो नवाज़ बि ॿुधी छॾे। गंजो नवाज़ जंहिंजे फाहीअ जे लाइ रसो ऐं फाही तयारु पई आहे, इहो गंजो नवाज़ बि ॿुधे ऐं उनजी हुकूमत करण वारा लौंडा बि ॿुधी छॾे त अहले सुन्नत व जमात ते जेको ज़ुल्म हले पियो। अल्लाह जो एहसान आहे, मां फ़क़ीर ॿाहिरनि मुल्कनि में रहियो आहियां, आयो आहियां, वियो आहियां, ऐं मूंखे तजुर्बो आहे ॿाहिरनि मुल्कनि जे अहवालनि जो। सॼी दुनिया में हमेशह ईअं थियो आहे त जंहिं मुल्क में जंहिंजी घणाई हूंदी आहे, उन जे मथां ज़ुल्म थींदा आहिनि, सितम थींदा आहिनि। ऐं इहा यहूदियुनि जी साज़िश अॼु ॿुधी छॾ। उन्हनि जे मथां ज़ुल्म थींदा, उन्हनि जे मथां सितम थींदा। छो? ऐं उन्हनि जे मथां थोरो टोलो, घणाई न, थोरे टोले वारनि बदमज़हबनि खे मुसलत कंदा, घणाईअ खे इज़त न ॾींदा। जिन मुल्क ठाहियो उन्हनि खे इज़त न ॾींदा। बाक़ी जेके मुल्क जा दुश्मन आहे, उन्हनि खे उन्हनि जे मथां मुसलत कंदा। छो? या उन्हनि यहूदियुनि जी साज़िश आहे, जीअं घर में वेड़ थिए, मुल्क तबाह थिए, मुल्क में खाना जंगी थिए। ऐं जेका इहा अक्सरियत आहे, नऊज़ बिल्लाह, ख़ुदा न करे, इहा हथियार खणण ते मजबूर थी करे पंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ बग़ावत करे। ख़ुदा जो कसम आहे, सुन्नी न को मुल्क जे ख़िलाफ़ बग़ावत कंदो, इंशा अल्लाह ताला बग़ावत त कोन कंदासीं। न को इहो हक़ आहे, न को इहो करणु घुरिजे,
पर इंशा अल्लाह ताला गद्दारन के बख्शींदासे बि कोन, असांखे को बि विसरियो कोन्हे। अहले सुन्नत जे मथां जेके ज़ुल्म कनि था, इंशा अल्लाह ताला उन्हनि जो अनकरीब हाल बुरो थियण वारो आहे। अहले सुन्नत ते तकलीफ़ूं अॻे बि ईंदियूं रहियूं आहिनि, ख़ैर आहे। आशिक पंहिंजा सिर ॾींदा आया, कामयाब थींदा विया, हाणे बि कामयाब थींदासीं इंशा अल्लाह। क़यामत ॾिहारे ताईं अहले सुन्नत कामयाब थींदी। या साज़िश आहे, मुंहिंजी ॻाल्हि अॼु यादि रखो, ॿुधी छॾियो, इहा रिकॉर्ड कयो ॻाल्हि। हीअ साज़िश आहे, जेकॾहिं केरु सम्झे थो त सम्झे, जे नथो सम्झे त हुनजी मर्ज़ी। हीअ अटकल आहे त माण्हू कावड़जनि। मुल्क में 95% अहले सुन्नत या रसूल अल्लाह वारा। उन्हनि अहले सुन्नत वारनि खे चेड़ायो, जेलनि में हणो। मस्जिदियूं पंजाब में मस्जिदियूं बंदि थियूं आहिनि, मदरसनि खे ताला, स्पीकर लही आहे। अॼु जुमो ते कोन्हे, छा थियो सुनियो? ताला लॻी आहे। छो? छा कयो अथऊं? छा नवाज शरीफ अल्लाह? हाँ, छा शहबाज शरीफ अल्लाह? छा ये मुल्क जमहूरियत जो तव्हां दावा कोन था कयो? टके टके जी कुत्ती मरे, उठ जी टंग कपजे ते रीहूं रड़ियूं करण वारा काथे आहिनि? काथे आहिनि इंसानियत जा दर्स ॾियण वारा? काथे आहिनि उहे हवाला करण वारा? अफ़सोस आहे, अफ़सोस आहे। ऐं मुसलमान, तोखे मरणो आहे, ओ कलमो भरण वारा, तोखे मरणो आहे। पंहिंजे पाण खे मुसलमान थो सम्झे। असां उन्हनि माण्हुनि जे ज़ुबान ऐं जिस्म में कीअं पवंदे ॾिठा जिन अल्लाह वारनि खे तंग कयो। उन्हनि जे ज़बाननि में बि कीअं पिया, उन्हनि जा जिस्म बि धप करे विया। मुंहिंजा भाउ अदीद, हे मुल्क पाकिस्तान कंहिंजो आहे जो या रसूल अल्लाह चवण वारनि जो आहे? कंहिंजो आहे? कंहिंजो आहे बाबा? इन जी हिफ़ाज़त करण वारा बि या रसूल अल्लाह वारा, अहले सुन्नत वारा। मुल्क ठाहियो असां इन मुल्क खे ड्रहण कोन ॾींदासीं। अहिड़ा गंजा खोड़ ड्राहे छॾींदासीं, पर मुल्क पाकिस्तान सदा ज़िंदाबाद रहंदो।